बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज जो मौजू ऐं उनवान आहे त कहिड़ा जानवर मारजन ऐं कहिड़ा जानवर न मारजन। जानवरनि जा क़िस्मनि त कहिड़ा हदीस पाक में हुकुम जिन जो आयल आहे त कहिड़ा मारजन कहिड़ा न मारजन। हदीस पाक हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां रवायत आहे, चयईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त चार जानवरनि खे न मारियो, यानी चार अहिड़ा जानवर जिन खे न मारियो। कहिड़ा कहिड़ा? पहिरीं नंबर में किवल, ॿिए नंबर में माखी जी मख, टिएं नंबर में हुदहुद, चौथे नंबर में झिरकी। इन ही जो ज़िक्र हदीस पाक में अबू दाऊद में आयल आहे। अब्दुल्ला रावी आहे। हिकु तबीब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि ॾेॾर खां मारण जे बारे में पुछो त साईं भला आऊं ॾेॾर खे मारे दवा में विझां, इहो कीअं आहे? साईं जन उनखे मना कई, पाण क़रीबन ॾेॾर खे मारण खां मना फरमाए। हाणे हिकिड़े तबीब खे बि साईं जन इजाज़त न ॾिनी त तूं ॾेॾर खे मारे करे दवा ठाह। अबू दाऊद जे अंदरि इहा हदीस आहे। पखियुनि खे पिंजरे में न फसायो। कबूतर, तोता, तितर, ॿटीर या अहिड़ा पखी पिंजरे में फासाए रखणु हरगिज़ दुरुस्त न आहे। हवाउनि में आज़ादु उॾामंदड़ पखियुनि खे नाहक़ क़ैद में क़ाबू करणु जाइज़ न आहे। सियाणनि जो चवणु आहे त पखी खे पिंजरे में न धारजे, न मारजे, पर खणी उॾारजे। नांगनि खे भले मारे छॾियो, जेके नांगनि जेके ईज़ाइनि था, तकलीफ़ ॾियनि था, उन्हनि खे भले तव्हां मारे छॾियो। घरनि खां ॿाहिरि जिते बि ऐं जहिड़ो बि नांग ॾिसो त हुनखे मारे छॾियो। पर घर में नांग ॾिसो त अव्वल टे भेरा चओसि त ए अल्लाह जी मख़लूक, तूं असांजे घर में न, घर मां असांजे घर मां निकिरी वञ, न तूं असांखे इज़ाए न असीं तोखे इज़ायूं। टे भेरा चवण खां पोइ न वञे त पोइ हुनखे क़तल करे छॾियो। छो त घणा जिन बि नांग जे रूप में घर में रहंदा आहिनि, पर ॿिनि लीकनि वारो पुछ कटियल नांग जिते बि ॾिसो उनखे मारे छॾियो। हाणे नांग जिन जी सूरत में बि ईंदा आहिनि त तव्हां जेकॾहिं घर में उनखे टे दफ़ा चओ त हाणे तूं अल्लाह जी मख़लूक ईअं हलियो वञ, जेकॾहिं नथो वञे पोइ उनखे मारे छॾियो। बाक़ी ॿिनि लकीरनि वारो उनखे त छॾियो ई न, जेको पुछ कटियल हुजे उनखे मारे छॾियो। नांग तकलीफ़ ॾियण वारी शइ आहे। ऐं हाणे असांजा मुस्लमान जेके पखियुनि खे पिंजरनि में बंदि करे पोइ शौक़ु कंदा आहिनि, चवंदा असां शौक़ु था करियूं, जानवर पालियूं था। हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॾियां दुनिया जो, कॾहिं बि कंहिंखे पुलिस कैद कंदी आहे, जेल में जी कैद हूंदो आहे, उन जा मिट माइट उनजी ज़मानत कराए उनखे आज़ादु करे वेंदा आहिनि। पोइ आज़ादु छो था कराइनि? छॾे ॾियो उनखे कैद में, भले कैद हुजे न, हिनखे जान जो ख़तरो आहे, कैद आहे, हिते बि सही कोन थो लॻे, कुआरी आहे, बदनामी। हाणे इंसान ज़ात जे लाइ असां ज़मानत कराए सघूं था त हुननि पखियुनि ऐं जानवरनि जो त ज़ामन अल्लाह आहे। उन्हनि खे पैदा त अल्लाह कयो, मख़लूक त अल्लाह जी आहे, उन में साह विझण वारी ज़ात त अल्लाह जी आहे। त असांखे खपे अहिड़नि पखियुनि खे पिंजरे में बंदि न कयूं। छो पखियुनि जेके बि जानवरनि जीतनि उहो रब जी मख़लूक आहे, असांखे उन ते रहम करणु खपे। जेकॾहिं असां ज़ालिम थी करे पखियुनि खे न रोकींदासीं त पोइ अल्लाह साईं बि असांजे मथां रहम न कंदो। जेकॾहिं असां ॿियनि ते रहम कंदासीं त अल्लाह साईं बि असां ते रहम कंदो। अल्लाह साईं सभिनी मुस्लमान खे हिदायत था फ़रमाए।